नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड न्यूज़ीलैंड के खिलाफ टेस्ट टीम जो ऐलान करे छॾियो है। बाबर आज़म ऐं इमाम उल हक इंजरी सबबि पहिरें 5 ॾींहनि वारे मैच में न खेॾे सघंदा। ॿिन्ही टीमुनि विच में पहिरियों टेस्ट 26 दिसंबर ते खेॾियो वेंदो। ओपनर इमरान भट्ट खे 17 रुकनी टेस्ट स्क्वाड में शामिल कयो वियो आहे ऐं इहो इन जो पहिरियों इंटरनेशनल टेस्ट मैच हूंदो। बाबर आज़म ऐं इमाम उल हक अंगूठे जी इंजरी सबबि पहिरियों टेस्ट न खेॾे सघंदो, पर संदसि ॿिए टेस्ट में शामिल जो फैसलो भी मुनासिब वक्त ते कयो वेंदो। पहिरें टेस्ट में जेके रांदीगर चूंडिया विया आहिनि उन्हनि में मोहम्मद रिजवान, सरफराज अहमद, शादाब खान, आबिद अली, अजहर अली, शान मसूद, फवाद आलम, सोहेल खान, यासिर शाह, मोहम्मद अब्बास, इमरान भट्ट, हारिस सोहेल, नसीम शाह, शाहिन शाह अफरीदी, फ़हीम अशरफ शामिल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।